أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وقال الذين كفروا لن نؤمن بهذا القرآن ولا بالذي بين يديه ولو ترى إذ الظالمون موقوفون عند ربهم يرجع بعضهم إلى بعض القول يقول الذين استضعفوا للذين استكبروا لولا أنتم لكنا مؤمنين قال الذين استكبروا للذين استضعفوا أنحن صددناكم عن الهدى بعد إذ جاءكم بل كنتم مجرمين وقال الذين استضعفوا للذين استكبروا بل مكر الليل والنهار إذ تأمروننا أن نكفر بالله ونجعل له أندادا وأسروا الندامة لما رأوا العذاب وجعلنا الأغلال في أعناق الذين كفروا هل يجزون إلا ما كانوا يعملون وما أرسلنا في قرية من نذير إلا قال مترفوها إنا بما أرسلتم به كافرون وقالوا نحن أكثر أموالا وأولادا وما نحن بمعذبين قل إن ربي يبسط الرزق لمن يشاء ويقدر ولكن أكثر الناس لا يعلمون ऐं चयो उन्हनि माण्हुनि जिन कुफ़र खे अपनायो त असां हरगिज़ हिन क़ुरान खे न मञींदासीं ऐं नई उन किताब खे उन्हनि किताबनि खे जेके इन खां पहिरीं आहिनि जे काश ओ मंज़र तव्हां ॾिसो जॾहिं ज़ालिम पंहिंजे रब वटि खड़ा कया वेंदा बीहारिया वेंदा हिक ॿिए ते ॻाल्हि हणंदा उहे माण्हू चवंदा जिन खे कमज़ोर सम्झियो वियो उन्हनि सां जेके वॾा थी वेठा हुआ जेकॾहिं तव्हां न हुजो हा त ज़रूरु असां ईमान वारा थी वञूं हा ज़रूरु असां ईमान वारा हुजूं हा उहे माण्हू चवंदा जेके वॾा थी वेठा हुआ उन्हनि खे जिन खे कमज़ोर सम्झो दे वियो छा असां तव्हांखे हिदायत खां रोकियो हो जॾहिं हिदायत तव्हां वटि आई न बल्कि तव्हां मुजरिम हुआ हो तव्हां ई ॾोही हुआ हो चवंदा उहे माण्हू जिन खे कमज़ोर सम्झो वियो उन्हनि खे जेके वॾा थी वेठा हुआ न बल्कि तव्हां जूं राति ॾींहं जूं मकारियूं तव्हांजी राति ॾींहं जी मकारी ऐं चालाकियूं जॾहिं तव्हां असांखे हुकुम कंदा हुआ ऐं ताक़ीद कंदा हुआ त असां अल्लाह सां कुफ़ुर करियूं अल्लाह जो इनकार करियूं ऐं असां उन सां गॾु शरीक करार ॾियूं व असरुन नदामत उहे जॾहिं अज़ाब खे ॾिसंदा त उन पशेमानीअ खे लिकाईंदा ऐं असां उन्हनि माण्हुनि जे ॻिचिन में जिन कुफ़र खे अपनायो तोक विझो यानी असां उन्हनि माण्हुनि जे ॻिचिन में तोक विझंदासीं जिन कुफ़र खे अपनायो न उन्हनि खे ॿी कंहिं शइ जो उन्हनि खे बदिलो न ॾिनो वेंदो मगर उन जो जेके हू कंदा हुआ अल्लाह ताला फरमाए पियो त असां जंहिं बि ॻोठ में जंहिं बि वसंदीअ में को रसूल मोकिलियो आहे को डिॼारण वारो मोकिलियो आहे त उन जा मालदार माण्हू आसूदा माण्हू इहो चवनि था त जंहिं शइ खे ॾेई जंहिं शइ सां तव्हांखे मोकिलियो वियो आहे असां उन जा इनकारी आहियूं ऐं उन्हनि चयो त असां माल में ऐं औलाद में तव्हां खां वधीक आहियूं
ऐं असांखे हरगिज़ अज़ाब ऐं सज़ा न मिलंदी। अव्हां फरमायो त बेशक मुंहिंजो परवरदिगार रिस्क कुशादो करे थो जंहिंजे लाइ चाहे थो ऐं तंग करे थो जंहिंजे लाइ चाहे थो, लेकिन अक्सर माण्हू नथा सम्झनि। हिन में अल्लाह रब्बुल आलमीन वाज़े आहे त जंहिंमें काफ़र इहो चवनि था त न को असां हिन क़ुर खे था मञूं ऐं मञींदासीं ऐं न को ॿियनि किताबनि खे जंहिंजे बारे में तव्हां चओ था त अल्लाह ताला नाज़िल कया आहिनि। अल्लाह ताला फरमाए पियो त इहे जेके ज़ालिम आहिनि इन्हनि जो हशर छा थींदो, काश जॾहिं हिननि खे सज़ा पई मिलंदी ऐं पंहिंजे रब जे साम्हूं ई बीठा हूंदा, इन्हनि खे बीहारियो वेंदो, ओॾी महिल जो मंज़र तव्हां ॾिसो, हिक ॿिए ते ॻाल्हि हणंदा, हू चवंदा त हिन जो ॾोह आहे, हू चवंदा हुन जो ॾोह आहे। ऐं उनजी तफ़सील अॻियां अल्लाह ताला फरमाई त उहे माण्हू जिन खे कमज़ोर सम्झियो वेंदो हो, जेके ग़रीब हुआ ऐं हेठिएं तबिके जा माण्हू हुआ, उन्हनि खे चवंदा जेके वॾा थी वेठा हुआ, मालदार हुआ, वॾा हुआ या पंचायतूं हुयूं उन्हनि जूं, चवंदा त लौला अंतुम लकुन्ना मुमिनीन, जेकॾहिं तव्हां न हुजो हा त असां ईमान वारा हुजूं हा, तव्हांजे करे ई असां कुफ़ुर कयो आहे, असांजे कुफ़र जो ज़रियो, असांजे कुफ़र जो सॼो ॾोह तव्हां ते आहे। पोइ जेके वॾा बणिजी वेठा हुआ, सरदार बणिजी वेठा हुआ, मालदार, उहे चवंदा उन्हनि माण्हुनि खे जिन खे कमज़ोर सम्झो ते वियो, छा असां तव्हांखे हिदायत खां रोकियो हो जॾहिं तव्हां वटि उहा हिदायत आई? न, असां कोन रोकियो तव्हांखे, बल्कि तव्हां पाण ॾोही हुआ, तव्हां पाण मुजरिम हुआ। उहे माण्हू जिन खे कमज़ोर सम्झो ते वियो, ग़रीब ऐं हेठिएं तबिके वारा, उहे उन्हनि माण्हुनि खे चवंदा जेके वॾा बणिजी वेठा हुआ त न, तव्हांजे राति ॾींहं जे मकारिन, तव्हांजूं चालूं हुयूं, तव्हांजूं साज़िशूं हुयूं, मकारियूं हुयूं, जेके राति ॾींहं तव्हां कंदा हुओ ऐं उन जे ज़रिए सां तव्हां असांखे रोकींदा हुओ ईमान आणण खां। इस्तअमुरूनना अन नकफ़ुर बिल्लाह, जॾहिं तव्हां असांखे ताक़ीदी हुकुम कंदा हुओ त असां अल्लाह ताला सां गॾु ॿिए खे अल्लाह ताला जो इनकार करियूं, असांजे साम्हूं दावत पेश कई वेंदी हुई, पर उन जो इनकार करण ते तव्हां असांखे जो उभारींदा हुओ, न जाल लहू अंदादा, ऐं तव्हां असांखे इन ॻाल्हि ते उभारींदा हुओ त असां अल्लाह ताला जो शरीक करार ॾियूं, हिननि बुतनि खे यानी मख़लूक खे, ग़ैरुल्लाह खे अल्लाह रब्बुल आलमीन जो शरीक करियूं ख़ुदाईअ में। पर अल्लाह ताला फरमाए थो जॾहिं अज़ाब ॾिसंदा त पोइ पछतावे खे ऐं जेको त पशेमानीअ खे लिकाईंदा। माना ही ज़बान सां त हीअ चवंदा पिया हिक ॿिए खे त तव्हांजो ॾोह आहे, हू चवंदा न तव्हांजो ॾोह आहे, पर जेॾी महिल अज़ाब साम्हूं अची वेंदो त पोइ दिलि ई दिलि में सोचींदा त न ॾोह असांजो आहे, ठीकु आहे, हीअ सबबु बणिजा, पर असां पंहिंजे इख़्तियार सां जेको त कुफ़ुर इख़्तियार कयो। जेकॾहिं ओॾी महिल बि असां चाहियूं हा, हिमत करियूं हा, त पोइ जेको आहे सो हीअ असांखे मजबूर कोन करे सघंदा। त ओॾी महिल दिलि में जेको इहो नदामत लिकाईंदा त वाक़ई असांजे करे हाणे बची कोन था सघूं। अल्लाह ताला फरमाए पियो इहे जेके काफ़िर आहिनि, इन्हनि काफ़िरनि जे ॻिचियुनि में असां तोक विझंदासीं, लोह जा जेको आहे लोह जा ॻट उन्हनि जे ॻिचियुनि में विझंदासीं, ऐं पोइ उन्हनि खे यानी अल्लाह ताला फरमाए पियो त हिननि खे ॿिए कंहिं बि शइ जो बदिलो कोन मिलियो आहे, बसि उन्हनि अमलनि जो बदिलो हिननि खे मिलियो आहे जेके ई कंदा हुआ। ज़ुल्म अल्लाह रब्बुल आलमीन वटि कोन्हे, अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो उहो ई बदिलो ॾिए थो जेको इंसान करे थो। जेका बुराई आहे, बुराई जो बदिलो बसि हिकिड़ी बुराई मिले थी, ऐं जेकॾहिं नेकी करे थो त अल्लाह ताला नेकी जो बदिलो, ईमान शर्त आहे, ईमान हुजे, हिकिड़ी नेकी कंदो त अल्लाह ताला 10 नेकियुनि जो सवाबु थो लिखे। अल्लाह ताला वॾो करीम आहे। अॻियां अल्लाह ताला फरमाए पियो त असां जंहिं बि ॻोठ में को डिॼारण वारो रसूल मोकिलियो आहे त पोइ उन जा जेके मालदार माण्हू आहिनि उन ॻोठ जा, उन वसंदीअ जा, उहे चवनि था त जंहिं पैगाम सां ए रसूलो तव्हांखे मोकिलियो वियो आहे न, तव्हां चओ था असां उन जा इनकार था करियूं। छो त अल्लाह पाक अक्सर जंहिं माण्हूअ खे नेमतूं ॾिए थो, माल ॾिए थो, इज़त ॾिए थो, औलाद ॾिए थो, सरदारियूं ॾिए थो, त तमामु घटि माण्हू आहिनि जेके इन जो शुक्र अदा कनि था। अक्सर माण्हू इन जे करे तकबुर में मुब्तला थियो वञनि, ऐं पोइ उहे नबीअ खे का हैसियत कोन था सम्झनि, ऐं नबीअ खे बरमला चवनि था त
त तव्हांखे जंहिं पैगाम ॾेई करे मोकिलियो वियो आहे न असां इनकार था करियूं इन जो। इहो सभु कुझु तकबुर जे करे। अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो ऐं हू चवनि था ॻाल्हि छा आहे तकबुर जी ॻाल्हि, ऐं हुननि खे धोखो जेको लॻो आहे उहो छाजे लाइ लॻो आहे, वक़ालू नहनु अक्सर अमवालन व औलादा। हू चवनि था त भई असां वटि तव्हां खां वधीक माल आहे ऐं तव्हां खां वधीक औलाद, वमा नहनु बिमुअज़्ज़बीन, ऐं असांखे हरगिज़ अज़ाब कोन थींदो। माना हिननि खे इहो धोखो लॻो पियो आहे त अलाह पाक असांखे माल घणो ॾिनो आहे, औलाद घणो ॾिनो आहे, माना असां अलाह खे वणूं था। जेकॾहिं असांजी का ॻाल्हि अलाह खे नापसंदि हुजे हा या अलाह रब्बुल आलमीन असांखां नाराज़ हुजे हा त पोइ असांखे हेॾो माल छो ॾे हा, हेॾो औलाद छो ॾे हा, हेॾियूं ख़ुशियूं छो ॾे हा। इन में अची हू धोखे में पइजी था वञनि। दुनिया जा इलाही माण्हू इन धोखे में हूंदा आहिनि त भई माल जो मिलणु माना अलाह जे कुर्ब जी निशानी, औलाद जो मिलणु, दुनिया जूं ख़ुशियूं मिलणु माना अलाह जे कुर्ब जी निशानी, असां अलाह जा प्यारा आहियूं, तॾहिं अलाह पाक असांखे जेको हेॾो माल ॾिए पियो। हालांकि इहो वॾो धोखो आहे। अलाह ताला फरमाए पियो कुल इन रब्बी यबसुतुर रिज़्क़, ए महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां फरमायो त मुंहिंजो परवरदिगार जेको आहे रिज़्क़ कुशादा करे थो उन जे लाइ जंहिंजे लाइ चाहे थो, ऐं जंहिंजे लाइ चाहे थो उन जे लाइ तंग करे थो। माना इहो रिज़्क़ जो घणो मिलणु या रिज़्क़ जो घटि मिलणु इहा का निशानी कान्हे त अलाह पाक राज़ी आहे या अलाह पाक नाराज़ आहे। इहा निशानी कान्हे। निशानी ईमान ऐं आमाल सालिहान, इहा निशानी कान्हे। अलाह ताला पंहिंजनि वॾनि वॾनि पैगम्बरनि खे ग़रीब रखियो, मिसकीन रखियो। अक्सर पैगम्बर ग़रीब मिसकीन हुआ, अक्सर अलाह वारा प्यारा बंदा अलाह जा उहे ग़रीब मिसकीन हुआ, पर हुननि खे ईमान जी तौफ़ीक़ मिली, हुननि खे आमाल सालिहा जी तौफ़ीक़ मिली, अलाह जे रज़ा जे आमाल जी हुननि खे तौफ़ीक़ मिली ऐं उनखे हुननि पूरो कयो, उन ई ते हुननि जो ख़ात्मो थियो। इहा वॾी निशानी आहे जो हू अलाह जा मुक़रब आहिनि। बाक़ी माल अलाह ताला सभिनी खे ॾिए थो, नेकनि खे बि ॾिए थो ऐं अलाह रब्बुल आलमीन बुरनि खे बि ॾिए थो। माल जो हुअणु कुर्ब जी निशानी कान्हे त अलाह जा मुक़रब आहियूं। इहा अलाह जी हिकमत आहे, अलाह जी मशीयत आहे, जंहिंखे अलाह जी हिकमत जो तक़ाज़ो हूंदो उनखे अलाह ताला माल घणो थो ॾिए, जंहिंखे अलाह हर इहो यानी माल जो जी तक़सीम जेका आहे अलाह जी हिकमत जे मुताबिक़ थिए थी। ऐं वलाकिन अक्सर अन्नास ला यालमून, अलाह ताला फरमाए थो अक्सर माण्हू इन राज़ खे, इन हक़ीक़त खे नथा सम्झनि त भई माल जो ऐं औलाद जो घणो मिलणु इहा का अलाह जी रज़ा जी ऐं अलाह जे कुर्ब जी का निशानी कान्हे। अलाह पाक सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व बारिक वसल्लम। आमीन।